बांग्लादेश T20 वर्ल्ड कप लाइ भारत न वञण जो ऐलान करे छॾियो आहे। बांग्लादेशी रांदियुनि वारे सलाहकार आसिफ नज़रल चयो त बांग्लादेश टीम वर्ल्ड कप लाइ भारत न वेंदी। आसिफ नज़रल चयो त संदन जा ख़दशा सही आहिनि, ICC उन खे तस्लीम न कयो। आसिफ नज़रल चयो त ICC असांजे मौक़िफ़ खे तस्लीम न कयो। आगाह करे रहियो अहम ख़बर जे हवाले सां त बांग्लादेश T20 वर्ल्ड कप लाइ भारत न वञण जो ऐलान करे छॾियो आहे। बांग्लादेशी रांदियुनि वारे सलाहकार आसिफ नज़रल चयो त बांग्लादेशी टीम वर्ल्ड कप लाइ भारत न वेंदी। आसिफ नज़रल चयो त संदन जा ख़दशा सही आहिनि, ICC उन खे तस्लीम न कयो। आसिफ नज़रल चयो त संदन ख़दशा सही आहिनि, ICC उन खे तस्लीम न कयो। आसिफ नज़रल चयो त ICC असांजे मौक़िफ़ खे तस्लीम न कयो। मां आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां त बांग्लादेश T20 वर्ल्ड कप लाइ भारत न वञण जो ऐलान करे छॾियो आहे। बांग्लादेश जे रांदियुनि वारे सलाहकार आसिफ नज़रल चयो त बांग्लादेशी टीम वर्ल्ड कप लाइ भारत न वेंदी। आसिफ नज़रल चयो त संदन ख़दशा सही आहिनि, ICC उन खे तस्लीम न कयो। आसिफ नज़रल चयो त ICC असांजे मौक़िफ़ खे तस्लीम न कयो।